अस्सलाम वालेकुम दोस्तों, ख़ुश हो खैरा अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो। मां हींअर बीठो आहियां मके में और कफ़िल मारे जी ड्यूटी लगी आहे हिते मके में। हाणे पोइ 2-3 महीना 2 महीना या 4 महीना मुंहिंजे ख़्याल सां त 1000 महीने हिते हाणे मके में लॻी आहे। सो हाणे हिते आयो आहियां, होटल बि कोन थो लभे को अहिड़ो पाकिस्तानी, अहिड़ो को माण्हू ॻोल्हियां थो, को पाकिस्तानी जा को सिंधी जा को केर बि गुरखो हुजे त माण्हू वेहे। हाणे जिते केतिरो मोटी वञूं। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त हार्स जेको आहे सो ख़ुशि नसीबनि पंहिंजो कमुकारु कयूं वेठा आहिनि। असां ड्राइवर केॾीमहिल किथे केॾीमहिल किथे, नसीब असांजो शुक्र अलहमदिल्ला रोज़ी आहे। ऐं पाकिस्तान वारा बि चवंदा हुआ उहो ड्राइवर जेका त पाकिस्तान में सऊदी अरब में ख़ुशि आहिनि, उहा हिते असांखे ख़बर आहे। हींअर वरिता थो पाकिस्तानी ॻोल्हींदो अहिड़ो को मिली वञे, जाको अहिड़ो को पाकिस्तानी होटल मिले, को किथे वेहे माण्हू मानदानी खाए को नाश्तो करे। सो इहे थिया हाल अलाह ख़ुशि कंदो। ॿियो ॿुधायो, ख़ुशि लॻा पियो? हारसी काॾो लभे? हारसी ज़ोर आहे दा, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। सो इन करे इहो मां ॿुधायूं न, माण्हू चवंदा पाकिस्तान में ड्राइवर बि सफ़ा माना ख़ुशि लॻा पिया आहिनि मज़बूत। हाणे जिते को सुबुह जो 6 बजे लिखता हूं हिते आयो आहियां, हींअर वरिता थो ॻोल्हींदो ड्राइवर को अहिड़ो को पाकिस्तानी या को हारिस, त गाड़ी सां वेहूं, वञी कचहरी कयूं। 10 पासे हाणे 6 बजे ते हिते वेहणो आहे। हरम बि परे आहे, जे हरम में वेझो वञा त हरम बि परे आहे हितो। सो वरी इन करे ओॾे बि कोन था वञी सघूं। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। ॿियो ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया सफ़ा मस्तनि में? बसि दुआ कजो मुंहिंजे हक़ में, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। महिरबानी।